खोटराई करण दौरान सेवरेज लेन के दौरान ही पोल किरी पियो है। हाँ मशीन ड्राइवर खण विया इन में बिजली वगैरह पावर वगैरह ना है, पर ही नवा हणी विया जेकी वरी हिन खे ॿीहर लॻाइणो पवंदो। सो ही किरी पियो आहे पोल पाड़े में। तोता वरता नवा नवा जॾहिं त भाउ ही पिंजरो ॾिनो हुयो ऐं हू हुनखे वापसि करणु आयो आहियां। हुनजी वॾी महिरबानी। हिन में तक़रीबन 15 जोड़ा अची विया। हेॾो वॾो पिंजरो आहे। ही भाउ जो दुकानु आहे पोयां, हुनखे वापसि ॾियूं पंहिंजी अमानत। अस्सलाम वालेकुम साईं, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर तबियत सही आहे? किथे आहे भाउ? अच्छा, ही ॻोठु वियल हुअमि मां, तंहिंजे करे देरि थी वई, लेट थी वई। ठीकु आहे, तव्हां अमानत पंहिंजी संभालियो। ओके, महिरबानी साईं। ॾिसो था भाउ वटि तोता हूंदा आहिनि VVIP, ऐं मां हितां ई खयां हुया जेके सुठा सुठा जोड़ा मूंखे चूंडे ॾिना भाउ। हेॾे वेड़ जारी लॻी पई आहे। हाँ दोस्तों, तमामु घणी गर्मी आहे ऐं हिंदाणे जो सीज़न भी आहे। माण्हुनि सां गॾोगॾु तोता जेके ऑस्ट्रेलियन तोता आहिनि उहे बि हिंदाणा खाईंदा आहिनि तमामु घणे शौक़ सां। ऐं तोतनि जे लाइ असां हिंदाणा वठण था वञूं। मूंसां गॾु मल्हार मौजूदु आहे, अनमोल ऐं अनम। असां मोटर साइकिल ते तोतनि जे लाइ हिंदाणा वठण था वञूं। सो तव्हांखे बि ॾेखारींदासीं, अचो त हिंदाणा वठो। साईं मुंहिंजा शेख साहब, ज़ुबैर साहब साईं दोस्त आहिनि ॿई रेड़े वारा, शेख साहब ऐं ख्वाजा साहब। बाबा छा हाल आहे? ख़ुशि ख़ैर तबियत सही आहे साईं मुंहिंजा? ख़ुशि ख़ैर साईं। भाॼियुनि जा रेड़ा VVIP तरीक़े सां चौक ते गुलशन नदी में हई वेठा आहिनि ऐं गुज़र सफ़र पाए बचण जो कंदा आहिनि। परी रेड़ी ॾाढो ख़ाली थी वई आहे। हीअ भरियल आई न सुबुह जो ज़ुबैर साईं? ॿियो ख़ैर आहे? तबियत सही आहे? मज़े में? तो हिंदाणनि वारे वटि पहुची विया आहियूं ऐं हिंदाणनि वारे उहो बि असांजे घर जे आॾो ई हुयो। सो असां तोतनि जे लाइ हिंदाणो वठंदा हुआ। वाह ख़ैर आहे? ख़ुशि यार। तोतनि जे लाइ हिंदाणो खपे, ॻाढ़ो दाणो जेको 2-3 घणे किलो आहे? 30 रुपया तक़रीबन 2 किले खन जो हुजे। महिरबानी। हाँ तोता खाईंदा न शौक़ सां। हाँ न, ही पाण टुके करे खाईंदा। हे छा हवा ते किरी पियो आहे तव्हांजो? ओए हो वरी किरी पियो हवा। इहो ॻाढ़ो दाणो चती हणी ॾिजां त जीअं वरी असां। वाह वाह भाऊ चती हणे थो। परते ॾियो पुट, परते ॾियो साईं। शामियानो हुननि जो किरी पियो। पुट परते थी पियो। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। हो खोखो तो ना है ना अंदर? न न न। ओके मिठो भी आ साईं। 2 किले जो दाणो तोतनि जे लाइ वरितो आहे। हा हा असां बि खाऊं था, असां बि थोरो असां खाईंदासीं, पोइ वरी तोतनि खे बि ॾींदासीं। 3 किलनि जो 50 वरितो अथई। तव्हां पाण केरु प्यारा? किथां जो? लाड़काणे जो। रिहाइश बि हिते ई आहे? अच्छा, हिते रहो बि हिते था? सही आहे ज़बरदस्त। केतिरा मज़दूर आहियो? सही आहे न, गुज़र सफ़र सुठो आहे? हलो हलो ठीकु आहे। अच्छा सही सही थी वेंदो साईं। ही लाड़काणे जा मक्सी साहब आहिनि ऐं शामियानो वग़ैरह हणण हिन वीचारनि जो किरे थो पियो। इहो ज़िंदगी जो हिसो आहे। हवा तमामु घणी आहे तव्हांजे साम्हूं। ऐं गुलशन नदी जो इलाइक़ो। असां 2 किले जो हिंदाणो वरितो आहे दाणो ऐं 50 रुपए में भाऊ ॾिनो आहे। महिरबानी महिरबानी। हवा हथु विझरायोसि हिनखे यार खे। अॼु असांजे घर में पको आहे कीमो ऐं पटाटा। भाॼीअ जो कलर ॾिसो ऐं कणिक जी मानी। अनमोल चांवरनि जी मानी खाई रही आहे। सो असां ॿई पी धी पाणी बाणी पियो आहे। बिस्मिल्लाह कंदासीं। दोस्तों हिंदाणनि जी सीज़न आहे।
ऐं हे हिंदाणो हिन लाइ रखियो आहे तोतनि जे लाइ, हे दिलचस्पी सां खाईंदा, ऐं गर्मी बि आहे इन जे लाइ मुनासिबु सम्झो त हिननि खे हिंदाणो ॾिजे। ऐं इनशाला हे शाम ताईं हिंदाणो हे खाई वेंदा, ऐं तक़रीबन 30 तोता आहिनि मूं वटि, हिननि जे लाइ हे सुठो खा। हलो पुट, ओके थी वियो। Oof.